मेहमान जॾहिं ईंदो पंहिंजे यार खे वठी ईंदो याद रखी जद मुझा दोस्त अल्लाह ताला फरमायो इन्नल मौत अल्लज़ी तफिरून मिन्हु फइन्नहु मुलाक़ीकुम सुम्म तुरद्दून इला आलिमिल ग़ैबि वश्शहादा फयुनब्बिउकुम बिमा कुंतुम तअमलून। जो अल्लाह जो कुरान सच्चो जवाब जो अल्लाह जो कुरान मुझो रब छा तो फरमाए महबूब जी मुझा करीब रब ऐलान कर न मौला कया कहिड़ो इन्नल मौत अल्लज़ी तफिरून मिन्हु ओ मौत खां लिकण वारा ओ मौत खां डिॼण वारा ओ मौत खां बुज़दिल थी करे कुंडन पासन में लिकण वारा अल्लाह जो कुरान तो चवे तू केतिरो भी लिख जबलन में लिखी या जंगलन में लिखी परन में लिखी या बहरन में लिखी फइन्नहु मुलाक़ीकुम टाइम जेको न मुकरर थला वलन युअख़िरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलहा जेको जो मुकरर टाइम यार ईंदो तोसां मुलाक़ात अची कंदो। मौत जो अचण हक़ा चओ मौत जो अचण जवाब ॾियो मौत जो अचण हक़ा टाइम भी मुकरर अल्लाह जे ज़ात बाबरकात टाइम भी मुकरर करे छॾियो हाणे इतां खां मां पंहिंजी तक़दीर शुरू थो कयां इतां खां हाणे तो तक़दीर शुरू कयां मौत ईंदो हर हिक वटि ईंदो मुंहिंजा दोस्त अमानत मालिक जी खणण ईंदो खणी ईंदो कहिड़ी सूरत में ईंदो कीअं ईंदो तफ़सील में वञण खां अॻु में हिकिड़ो नुक़्तो तोखे सम्झाइण थो चाहियां इज़राइल हिकिड़ो वा या ॿटीह जवाब वरी जवाब ॾियो पोयां नथा ॻाल्हायो हज़रत इज़राइल हिकिड़ो हज़रत इज़राइल अस्पतालनि में माण्हू मरन उन्हनि जो रूह केर थो कढे जवाब जहाज़ मथे किरेस ईरान जे सदर इब्राहिम रईसीअ जी अल्लाह ताला बख़्शिश फरमाए उन जो जहाज़ किरेस थियो उन जो रूह कब्ज़ कयो इज़राइल उन वक्त में जेके फ़लस्तीन में मुसलमान शहीद पिया थियनि उन्हनि जो रूह केर पियो कब्ज़ करे अमेरिका में मरन पिया हिकिड़ो इज़राइल लखनि जॻहुनि ते जबलन में जंगलन में पाणीअ में परन में बहरन में हिकिड़े सेकंड में लख जॻहुनि ते पहुचे थो या नथो पहुचे ईमानदारीअ सां जवाब ॾियो पहुचे थो या नथो पहुचे कीअं थो पहुचे कीअं थो पहुचे जो अल्लाह जे ज़ात उनखे ताक़त अता फरमाई चो अल्लाह जे ज़ात उनखे ॻाल्हायो नथा एतिरी बुख लॻी अथव ॻाल्हायो अल्लाह जे ज़ात उनखे ताक़त अता फरमाई इज़राइल हिकिड़ो फ़रिश्तो अल्लाह उनखे ताक़त अता फरमाए लख जॻहुनि ते हिकिड़े मिनट में पहुचे भी थो पंहिंजो कमु करे भी ॾेखारे थो इज़राइल जो कमु कहिड़ो मिलियलनि खे जुदा कंदो मिलियलनि खे जवाब ॾियो मिलियलनि खे जुदा कंदो जेको मिलियलनि खे जुदा कंदो उहो लख जॻहुनि ते हिकिड़े मिनट में पहुची सघे थो पर जेको ख़ुदा खां विछड़ियलनि खे पंहिंजे रब सां मिलाईंदो अम्मा आमिना जो लाल ग़ुलामनि वटि पहुची सघे थो या नथो पहुची सघे
छा जेको खुदा जेको मुझो खुदा मलाइका के एतरी ताकत ॾियण ते क़ादिर आहे वो जे महबूब ला रब कायनात सजाई उन यार के ताकत कोन ॾींदो जवाब ॾियो मुस्लमानो अज़ीज़ाने मने बस इहो नुक्तो सम्झाए मां हलां थो हाणे तवजो जो मां स्पीड थोड़ी पंहिंजी टाइम जे हिसाब सां वधाईंदो हलंदुसि छो त मुंहिंजा काफ़ी मिंट अॻे रहिजी विया हज़रत इज़राइल अल्लाह जे हुकुम सां जंहिं वक़्त में जंहिं बाने जो रूह कब्ज़ करण जे लाइ ईंदो आहे मसलन मां तव्हां जे आॾो नालो थो वठां उस्ताद इमामुद्दीन जे वालिदैन जे मथां आयो या मरहूम कुल हसन जमाली जे मथां जंहिं वक़्त में इज़राइल आयो अचो त मदीने वारे पीर जे दरबार में हलो त जॾहिं इज़राइल ईंदो आहे उन वक़्त छा छा थींदो आहे ॿुधायां अदा बुधाया या न जागो था ये जागो था को दुरूद पढ़ो सल्लल्लाहु ताजे थधे आवाज ते मुखे भी थध थी वठी न मूं तव्हांखे नारे जो चयो आहे न मां तव्हांखे चवां थो त तव्हां रड़ी करे सुभाणे अल्लाह न ईअं न सिर्फ़ मूं सां ॻाल्हाईंदा छो त आहे खणी कुझु वया न ओ खणी कुझु वया जे मालिक लखन जा लटे आया कांधी ॾई मणा मिटीअ जा घुमदा जेके वॾे नाज़ नखरन सां मिलंदा जेके वञी वेस पाए ओ यार वञी वेस पाए सुता थई कफन जा लटे आया कांधी ॾई मणा मिटीअ जा खणी कुझु वया न खणी कुझु वया न जे मालिक लखन जा लटे आया कांधी ॾई मणा मिटीअ जा होया महफिल जा जेके मोर माण्हू जेके मोर माण्हू वदसो हमेशे शहज़ोर माण्हू शहज़ोर माण्हू जो कब्र में सुता थई कब्र में सुता थई यार जेके पलियल हा इसन जा लटे आया कांधी ॾई बणा मिटीअ जा अता फानी आहे इसारो ज़मानो इसारो ज़मानो चवे सच तो तोखे आशिक निमाणो ताहिरी निमाणो अता फानी आहे इसारो ज़मानो सारो ज़मानो चवे सच तो तोखे नादिर निमाणो नादिर निमाणो करे विया जुदाई यार करे विया जुदाई अदा मीर मोहम्मद करे विया जुदाई जे
हुआ जानी जिगर जा लटे आया कांती दई मना मिट्टी जा एतरी औकात थे मुसलमान पांजे औकात में रह यार कुछ को न थे तो जो सब कुछ इते पयो होंदो तो जा तो सा गद अमलन का सवा कुछ भी को न मुझे मदीने जे मीर जा दीवानो इस्राईल अलैहिस्सलाम मुझे मदीने वारे मीर फरमायो अल्लाह जे हुक्म सा जदे के जो रूह कब्ज करण जे लाई दुआ हर इंसान सा अल्लाह जे हुक्म सा कुल्हन ते वेठल मलाइक गद हुंदा घणा मलाइक वरी जो खड़ा मलाइक छा कंदा अचो कुरान खां पुछो के खां पुछो व इन्ना अलैकुम लहाफिज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून एकड़ो सजे कुले ते वेठो थई एकड़ो खबे कुले ते वेठो थई सजे कुल्हे वारो अल्लाह जे हुक्म सा तुझो ने क्यों लिखंदो आ ओहो बिस्तरे में लिखी करे जिक्र करी या दुनिया का लिखी करे जंगल में इबादत करी सब कुछ तो जो लिखंदो वीदो आई खबे कुले वारो अम्मा का लिखी फोन ते गालाई या बाबे का लिखी वनी दोस्तन सा शराब पी या अबे अम्मा अदे का लिखी वनी रात जो चोरी करी या को गुनाह जो कम करी अबे अम्मा तको न दिठो दिसण वारो त दिसी रहो आ पर उन्हें जे हुक्म सा लिखण वारो भी लिखी रहो मता चवी तके को थो दिसे मता चवी तके को थो दिसे असा जो अकुल एतरो आ अम्मा त काथी जागे बाबे खे निंद्रा सब निंद्रहन विहाणो विच में रखी सवड़ दे आस्ते आस्ते लिखी दरले जी कुंडी अटकल साड़े बाहर निकरी अम्मा बाबे कोन ॾिठो अबे अम्मा कोन ॾिठो मथे निहार तुझे पैदा कंदड़ त तोखे ॾिठो जन खे निंद्र थी अचे उन्हनि खां टिजी थो ला तअखुज़ुहु सिनतु वला नौम जेको निंद्र कंदो ई कोने उन ज़ात खां टिजी नथो जे अबे अम्मा जे हथ में न तुंहिंजी जिंदगी न मौत न इज्जत न ज़िल्लत उन्हनि खां टिजी थो जे करीम रब जे हथ में तुंहिंजी जिंदगी तुंहिंजो मौत तुंहिंजी इज्जत तुंहिंजी ज़िल्लत उन खां नथो टिजी हाणे जवाब ॾियो अकुल मंदा या बेवकूफ़ छो नथा ॻाल्हायो नंढड़े ॿार खां टिजे गाह करण तो वने चोरी नंढड़ो ॿार पे तो खेॾे उन्हे खां टिजे थो वॾो हमराह कुहाड़ी सूंदो वेठो आहे उन्हे खां नथो टिजे इहो चरियो आहे या अकुल वारो समझो था दोस्तो ॻाल्हि समझ में अचे थी न तव्हां चरिया आहियो या सियाणा आहियो थोड़ो हो रहा अदा सियाणा आहियो या चरिया आहियो केर बाहे जेको पाण खे चरियो चवंदो सही गुलमोहम्मद को आहे बादशाह सौलन लफ्ज़न में चवा तोले जी सोनी मुंडरी कढी करे जेडी मल उनके चीच में पाराई वो त हड़नी चयो अड़े खबर होनी हो आयो जडे ऐलान कयो वयो त बादशाह आखिरी पसाहन में आ बादशाह जी जिंदगी जा आखिरी लम्हात दुआऊं घुरो उन फकीर चयो परे थियो मुखे पंहिंजे यार सां मिलण दो जेडी मल फकीर बादशाह वटायो वहा मुंडी सईताज मोहम्मद हाथ में खड़ी करे बादशाह जे सामो भी करे निहारे चवण लगो बादशाह मुंडी सुञाणी थो
बादशाह जो हाँ सुनाना थो कहीं खेलनी है चरिए खेलनी हम कहीं खेलनी है चरिए खेलनी हम उन चरिए सदायन वाले बादशाह के चयो अज जवाब दे जेडी मल निकरदे होए अठ ॾींहं तुझे लाइ तैयारी कई वेंदी हुई जेडी मल शिकार लाइ निकरंदो होए इलाइका साफ कराया वेंदा हुया जेडी मल हसन जमालीअ जे ॻोठ वेंदो होए रस्ता बुहारिया वेंदा हुया जेडी मल ओड़े पाड़े में वेंदो होए तुझे लाइ सभु कुझु कयो वेंदो हुयो तुझे अचण खां अॻु में सब तैयारियां थींदियूं हुयूं या न चवे थो हा थींदियूं हुयूं ओ फकीर तो चवे दे ख़बर जिते तू वञी रहियो उन जे लाइ तो कहिड़ी तैयारी कई जंहिं मुसाफ़िर थी सफ़र ते वञी रहियो तुंहिंजे लाइ ॿिया तैयारियूं कंदा हुया अॼु अकेलो जे सफ़र ते पियो वञी उन सफ़र लाइ तो कहिड़ी तैयारी कई जेॾी महिल फ़क़ीर इहे चयो बादशाह रोई ॾिनो फ़क़ीर चयो ॾे ख़बर अॼु तूं चरियो या मां चरियो तू चरियो है या मां चरियो बादशाह जो मां चरियो फकीर चरियो ओहो जेको पंहिंजी हकीकी मिल्कियत के विसारे मक्का दे जो एकड़ हुजे अल्लाह ताला उन ते कुर्बान करे पंहिंजी 100 एकड़ ज़मीन छॾे ॾे इहो बेवकूफ़ आहे ऐं मक्का दे वारी ज़मीन भी सिम वारी हुजे मक्का दे वारी ज़मीन भी मालिक चवे जेडी मल तेरी चवंदी से खसे वठंदो से वरी बहुते बंगला ॾे इहो चरियो नाहे जो छाहे अपाणी मिल्कियत 100 एकड़ डी क्लास जी ज़मीन निहारे नथो चवंदो त एड़ो पागल बियो आहे कोन को सोची छो नथो तो जो असली अबाणो घर त कबरा मुकाम उन के विसारे वेठो है ऐं उन घर में रात ॾींहं वई थई हली जे में ख़बर बुका थई त सुभाणे रहंदे अॻे यार जो पैगाम ईंदो हलियो जवाब केरा चरियो ॻाल्हायो मुसलमानो चरियो केरा छाते दिमाग़ ख़राब थो मुसलमानों अखियों खोलियो छाते दिमाग़ ख़राब थियो कोई अल्लाह जे हुक्म खां सवा ॼमी सके तो जवाब जो अल्लाह जे हुक्म खां सवा ॼमी सके तो सब जवाब जो अल्लाह जे हुक्म खां सवा को पैदा थी सके तो नथो थी सके अल्लाह जे हुक्म खां सवा दुनिया में को जिंदा रही सके तो नथो रही सके अल्लाह जे हुक्म खां सवा को मरी सके तो नथो मरी सके ओ मुसलमान अखियों खोल अल्लाह जे हुक्म खां सवा तू अची भी नथो सकी अल्लाह जे हुक्म खां सवा रही भी नथो सकी अल्लाह जे हुक्म खां सवा मरी भी नथो सकी तुझे हथ में आहे छा जंहिं तुझो दिमाग़ ख़राब थियो तुझे हथ में कुछ भी ना है सब कुछ मुझे करीम रब जे अख्तियार में जे कदे उन मुझे करीम रब के राज़ी कंदे त मुझो रब तो चवे हिते अबदी जिंदगी दींदो मैं तो हुते अबदी जिंदगी ॾेई छॾे अजीजा ने मन मोटी अचा पांजी जगह ते मुझे करीम मुस्तफा जा आशिक जे वक्त में हजरत इज़राइल के जो रूह कब्ज़ करण जे लाइ दुआ तो आऊं तव्हां खां तो पुछां माण्हू सां मिलंदो सलाम कंदो जिन्न खे ॾिसंदो सलाम कंदो मलाइका खे ॾिसंदो जवाब गौर सां मुझी अञा मां हाणे शुरू पियो कयां टाइम जो ख्याल न कजो थकिजी पो त इशारो कजो मां बस कर हिसाब तो जद मस्जिद में मूसा गद मच्छी खा दिया वो चवंदा हलियो बाकी जगह पोइते वेठा उन्हनि वीचारनि जो कंहिंखे ख्याल कोन्हे त बहरहाल ऐं मुंहिंजा दोस्तो जे 5 मिंट भुख काटीअ त वॾी ॻाल्हि कान्हे का यार राज़ी पवंदो इंशाअल्लाह बेड़ो पार थींदो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह जे हुक्म सां कुल यतवफ़ाकुम मलकुल मौत अल्लज़ी वुक्किल बिकुम अॻिते सुणा सुम्मा इला रब्बिकुम
मुझा महबूब जी मुझे करीम रब ऐलान करे दुनिया के बुधा इस्राइल पढ़ी कोन दुआ अल्लाह जे हुक्म साईं दुआ तुझे वजूद में जेका अमानता खणी वापस यार जे दरबार में पहुंचाई दुआ अजीजा ने मन सुनो इज़राइली दुआ मुलाकात जे जो रूह कढंदो आहे उन सां न किरामन कातिबीन सां मुलाकात थींदी आहे सलाम दुआ थींदी आहे हाणे सॼी ज़िंदगीअ जा तवजह कयो सॼी ज़िंदगीअ जा तुंहिंजा मुंहिंजा साथी सुहिणे इज़राइल अलैहिस्सलाम खे हाल अहवाल ज़ाहिरा जे मां हिते ईंदुसि साईं ताज मोहम्मद खां पुछंदुसि त ॻोठ जो हाल छा आहे या कंहिं इलाइक़े जे माण्हूअ खां पुछंदुसि त हाल छा आहे इस्राइल सुनो ईंदो आहे अल्लाह जे हुक्म सां नेकिन वारो मलाइको बुराइन लिखण वारो मलाइको भई उन जे आॾो हाणे हिकिड़ो हिकिड़ो करे बयान कयां हिकिड़े ते थकिजो त उते बस ॿिनि ते थकिजो त उते बस न त हसन जमालीअ मां अॻे शिकायतूं मिलंदियूं आहिनि साईं अध में ॻाल्हि छॾे थो वञे यह गाल जाइए मस्जिद में एकड़े कन्न में जे साईं गाल बुधो अग में ता हसन जमालिय में मुझे महबूब मुस्तफा जी शादी बयान कई हुई ओ ता अध में छॾे विया हो उन के त पूरो कयो मुझे तू मुखे बुधाए त मु किथे छॾी हुई त मां उतो खणा जी आ खबर मुखे काने का जन चयो तन खे दिया काने का खबर ओ मुजा सुना ओ मुजा मुसलमान भा याद रखी छॾे ई जेको खुदा जो निजाम कुदरत ना बस पंहिंजे रंगन सां हलंदो आहे सो मां ॻाल्हि वधायां बस छा कयां वधां तो वरी क़ुरान थो आॾो अचे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तकड़ो तो थिया हज़रत इस्राईल अलैहिस्सलाम पहुतो किरामन कातिबीन मुलाकात कई हाणे सॼे कुल्हे वारो पहिरीं मुलाकात थो करे कंहिंसां हज़रत इस्राईल अलैहिस्सलाम सां हज़रत इस्राईल फरमाए थो ॾे ख़बर जॾहिं खां ही समझदार थियो अल्लाह जे ज़ात तुंहिंजी ड्यूटी लगाई हाणे हिक नेक शख्स जो अहवाल बयान थो कयां जो त नेकिन लिखण वारे जी त निस्बत सां पियो बयान कयां हो नेकिन वारो चवंदो आहे ओ मुंहिंजा सुहिणा इज़राइल एॾो त अल्लाह जो नेक सालिह बानड़ो हुयो मुंहिंजी ड्यूटी रब जो ज़िक्र करण हुई हे बि रब जे ज़िक्र में मां बि रब जे ज़िक्र में हे बि अल्लाह जे हम्दो सना में मां बि अल्लाह जे हम्दो सना में नेकियूं कंदो हुयो भलाई जा कम कंदो हुयो खैर जा कम कंदो हुयो मूंखे लिखंदे ॾाढो मज़ो ईंदो हुयो मुंहिंजे ज़िंदगी हिन मूंसां ज़िंदगी जो सफ़र ॾाढो सुहिणो गुज़ारियो आहे ॾाढो भलो मुंहिंजो रफ़ीक आहे जेॾी महिल सुहिणे इज़राइल खे नेकिन लिखण वारो फ़रिश्तो इहो जवाबु ॾींदो रब्बे ज़ुल जलाल जो हुक्म थींदो इस्राइल जी मुझा करीम रब रूह के हुक्म कर उखरुज अय्युहर रूह तय्यब ए पाक रूह जिस्म मां बाहर हलिया ए पाक रूह जिस्म मां बाहर हलिया या ए रूह इन पाक जिस्म मां बाहर हलिया हुक्म रब जो थींदो आवाज इज़राइल सुहिणो ॾींदो जिस्म मां रूह ईअं निकिरंदो ॼणो मखण मां वार निकिरी जागो जिस्म मां रूह ईअं निकितो ॼण मखण मां वार निकिरी वियो हिते बीहारे ॿुधाइण थो चाहियां सम्झाइण थो चाहियां त मौत जी घड़ी ज़िंदगीअ जे मुआमिलात सां गंढियल आहे जेकॾहिं ज़िंदगी अल्लाह जे ख़ौफ़ में गुज़ारी थई इश्क़ मुस्तफ़ा में गुज़ारी थई ग़रीबन जो ख़याल कंदे गुज़ारी थई यतीमन सां हमदर्दी कंदे गुज़ारी थई त पोइ यकीन समझजा त तुंहिंजो रूह बि ईअं परवाज़ थींदो ॼण मखण मां वार निकिरी वियो
गाल पूरी नथी थे गाल पूरी नथी थे मुझे मदीने जे मीर जा दीवानो जरा गौर कयो मुझे आका फरमायो जदे ईमान वारो अल्लाह जो सालिह बानो दुनिया छडी दोआ उन जे जिस्म मां रूह परवाज कंदो आ से ताज मद मुझे पारा तू ही खणी चो त फर्श भी रोंदो आ जाओ 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 मुसलमानो जाओ कंहिंजे लाइ अम्मा रोंदी आहे कंहिंजे लाइ अबो रोंदो आहे कंहिंजे लाइ भाउ रोंदो आहे कंहिंजे लाइ दोस्त रोंदो आहे पर जेके अल्लाह जा ख़ाइफ़ बाना मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जा दीवाना जन ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हुक्मन ते गुज़ारी आहे जॾहिं उन्हनि जे जिस्म मां रूह परवाज़ कंदो आहे अर्श भी रोंदो आहे त फर्श भी रोंदो आहे खोलिया अर्श छो रोंदो आहे फर्श छो रोंदो आहे खोलिया हिकड़ी ॻाल्हि खोले यार हे मूंखे टाइम आहे जे 2-3 मिंट वधीक लॻंदा तव्हांजी ॻाल्हि कान हलंदी बाबा गाल हलंदी साईं ताज मोहम्मद जी जेको कुराड़ो माण्हू आहे वॾी उमिरि वारो सुबुह जो साईं खे सबक़ पढ़ाइण राति जुमे जी भलारी ही केॾा न ही मरहूम खुश नसीब हन उस्ताद इमामुद्दीन जा अबू अम्मा केॾो न खुश नसीब आहे मरहूम गुल हसन जमाली उन जा अज़ीज़ व अकारब जन जे ईसाले सवाब जे लाइ अहिड़ी महफ़िल कसम अथव परवरदिगार जो दिल में कुझु ख़ौफ़ खुदा थियो आहे या कोन थियो आहे पोयां जवाब कुछ एहसास थियो आहे ज़िंदगी जो यार कीअं पिया ज़िंदगी गुज़ारियूं बड़ा कुछ मोटो खुदा ॾे हलणो आहे मरणो आहे जवाब ॾियणो आहे अञा त थोरो अॻिते हल मज़ो मुंहिंजे मदीने वारे मीर जा दीवानो अर्श छो रोंदो आहे छो त अल्लाह जो बानो फर्श ते खुदा जो ज़िक्र कंदो आहे खुदा जी रहमत जो नुज़ूल अर्शन खां थींदो आहे फर्श छाजे रोंदो आहे ओ मुसलमान जॾहिं ज़मीन ते अल्लाह जो बानो कदम रखंदो आहे कॾहिं क़ुरान पढ़ंदो आहे कॾहिं मुस्तफ़ा करीम जी हदीस पढ़ंदो आहे कॾहिं ग़रीबन सां नेकी कंदो आहे कॾहिं भलाई जा कम कंदो आहे ओ नेकियूं कंदो आहे अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थींदो आहे ज़मीन जो सीनो ठरंदो आहे ज़मीन रोंदी आहे ओ वञण वारा हाणे तूं वञी थो इन करे थी रोआ जो तुंहिंजे करे मुंहिंजे रब जे रहमत जो नुज़ूल थींदो मुंहिंजो सीनो ठरंदो जॾहिं न दुनिया में को दुनिया छॾे वेंदो रोंदो केरु आहे मुंहिंजा दोस्त जंहिंजे दिलि में हुनजे लाइ प्यार हूंदो आहे प्यार कंहिंजे लाइ हूंदो आहे जो जंहिंखे गुण यादि हूंदा कॾहिं ॾिठो अथव अहिड़ो माण्हू मर्द जे लाइ 7 धारियां ॾिठा अथव न मिट माइट करोन पर अण सुञातल प्यार छो थारो इहा ॻाल्हि न पुछो छो त असांजो हिकिड़ो मित्र हो प्रोफेसर डॉक्टर मीर मोहम्मद राजभर ज़रई यूनिवर्सिटी में चांसलर रजिस्ट्रार हुयो वरी कॾहिं रजिस्ट्रार हिकिड़ो दफ़ो थियो उन जॾहिं दुनिया छॾी त अजनबी माण्हू प्यारो हैरत लॻी त ही केरु थारो न ख़ुदा जो कसम उहे माण्हू चवनि पिया त हे माण्हू जॾहिं पघार खांदो हो राति जे ऊंदाईअ में अची दर खड़काए चुप चुप करे ॾेई वेंदो त कंहिंखे ॿुधाइजो न ॿुधाईंदो त ॿीहर ॾींदोसीं यानी जॾहिं परावन घरनि खे ताकींदो हो ग़रीबनि जी वञी मदद कंदो हो यार उहे ग़रीब रोंदा या कोन रोंदा जवाब ॾियो मुस्लमान पर जेकर हिकड़े मिनट अपोज़िट में अचो जेकर न कंहिं ग़रीब खे बधराईंदे माराईंदे बनीअ ते कब्ज़ो कंदे ग़रीब सां ज़ुल्म कंदे मरंदे ग़रीब रोंदो या चवंदो शुक्र आहे मुंहिंजा मालिक ज़ालिम मां जान छॾी सच त चओ अॼु त सच चओ मलाइकनि से ॻाल्हायो अज़ीज़ाने मन मुंहिंजे मदीने जे पीर जा दीवानो अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही
वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिम।